بسم الله الرحمن الرحيم الحمد لله والصلاة والسلام على سيدنا رسول الله صلى الله عليه وسلم الصلاة والسلام عليك يا سيدي يا رسول الله وعلى آلك وأصحابك يا حبيب الله. तव्हां सुवाल फरमायो आहे फितराने जे मुतालिक़ जंहिंखे तव्हां ऐं असां फितरानो चवंदा आहियूं. आम तौर ते इनखे सदक़े फितर चयो वेंदो आहे. इहो हर मुसलमान मर्द ऐं औरत ते जेको साहिब निसाब हुजे उन जे मथां वाजिब आहे. साहिब निसाब हुजण जो मतिलबु छा आहे? साहिब निसाब हुजण जो मतिलबु हीअ आहे त जंहिं माण्हू वटि 7.5 तोला सोन या 52.5 तोला चांदी या 52.5 तोला चांदी जी रक़म या उन जेतिरी मालियत जो तिजारत जो सामान कारोबार जो सामान पंहिंजी ज़रूरी शयुनि खां सवा हुजे उन माण्हूअ खे साहिब निसाब चइबो आहे. दुबारा इनखे नोट करे छॾियो त जीअं सम्झण में तव्हांखे आसानी रहे. 7.5 तोला सोन या 52.5 तोला चांदी हुजे या उन जी क़ीमत हुजे उहो माण्हू साहिब निसाब आहे. ऐं सदको फितर वाजिब थी वेंदो आहे जंहिं माण्हू वटि एतिरो पैसो हूंदो इन्हनि शयुनि जे बराबरि. ऐं इन जे लाइ बालिग़ हुजणु माना वॾो हुजणु ज़रूरी न आहे बल्कि नंढड़े ॿार जे मथां वाजिब आहे. अकुल वारो हुजण बि शर्त न आहे बल्कि जेकॾहिं कंहिंजे घर में को ॿारड़ो अलाह न करे को अहिड़ो बीमार आहे जेको चरियो आहे त उन जो वालिद जेको आहे उन जो अदा कंदो. सदक़े फितर माण्हू खे ॾियणो आहे. घरवारी छो त असांजे मुआशिरे जो रवाज आहे उन जो नफ़क़ो उन जो ख़र्च उहो मुड़ुस जे ई मथां हूंदी आहे. मुस्तक़िल हूंदो आहे. मुस्तक़िल तौर ते औरतूं असां वटि कमाइण जो रवाज न आहे. जेकॾहिं उहा घरवारी मुड़ुस जे नान नफ़क़े ते आहे त मुड़ुस उन जे तरफ़ां अदा कंदो. ऐं जेकॾहिं उहा घरवारी मुड़ुस जे नान नफ़क़े खां जुदा ऐं पंहिंजी करे थी पर उन वटि निसाब मौजूदु आहे त उहा औरत बि अदा कंदी. इन खां अलावा ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि ज़हन में रखणु ज़रूरी आहे त कॾहिं कॾहिं माण्हू पुछंदा आहिनि त उहा औलाद जेका वॾी आहे ऐं अलॻि मुस्तक़िल रहे थी माउ पीउ जे अंडर न आहे त उन जो अदा कयो वेंदो या न. उन जो अदा न कयो वेंदो जेकॾहिं हू मुस्तक़िल तौर ते पंहिंजो कमाइनि था खाइनि था. सदको फितर अदा करण जो वक़्तु सुबुह सादिक माना ईद वारे ॾींहं खां पहिरियां अदा करणु वधीक बहितर आहे. यादि रखणु घुरिजे त सदक़े फितर जेको आहे सो उन में जेका हिकमत इस्लाम जी पोशीदा आहे उहा हिकमत हीअ आहे त जीअं ग़रीब जी मदद थिए. नंबर 2 जेके रोज़नि में कमियूं कोताहियूं रहिजी थियूं वञनि उन्हनि खे मुंहिंजो रब ताला हिन सदक़े जे ज़रिए पूरो फरमाईंदो आहे. त ज़ाहिर आहे जेकॾहिं मदद थींदी ग़रीब जी मिसकीन जी त उहो ईद में शामिल थी सघे. बहितर आहे त अॻु में अदा करे छॾिजे. पर जेकॾहिं ईद जे ॾींहुं अदा कयईं त बि दुरुस्त आहे. ईद खां सवा ईद गुज़री वञे त बि सॼे साल में कंहिं बि वक़्तु उनखे अदा कबो छो त उहो उन जे मथां वाजिब थियल हुयो. अॼुकल्ह छो त माण्हू असुल में हिनखे अदा करणु छा सां घुरिजे उहो कणक जो अटो ॾिबो आहे. तक़रीबन 2.25 किलो 2 किलो 80 ग्राम हुजनि कुझु उन खां घटि. त छो त असां वटि इहो अटो ॾियण जो रवाज न आहे पर जेकॾहिं कोई ॿाराड़ी में ॾियणु चाहे त 2.25 किलो अटो ॾेई छॾे या उन जी क़ीमत ॾे. मसलन तव्हां क़ीमत कयो त 2.25 किलो अटो बाज़ार में घणे रुपए में थो मिले? 75 रुपया 70 रुपया. इन हिसाब सां उन जी क़ीमत करे ओतिरा पैसा ॾेई सघनि था. रुगो इहा शइ न आहे बल्कि उन सां गॾु कतल खजी जंहिंखे चइबो आहे किशमिश उहा बि ॾेई सघिजे थी पर उन्हनि जी वज़न वधीक आहे. जेका खजूर आहे ऐं जेका किशमिश आहे उन जो वज़न तक़रीबन 4 किलो ऐं उन मां कुझु ग्राम घटि पर तक़रीबन 4 किलो या उन जी क़ीमत अदा करे. इन सां गॾोगॾु इहा यादि रखणु घुरिजे त असां वटि इहो अजब रवाज आहे त हर माण्हू अमीर आहे तोड़े मिसकीन आहे ग़रीब आहे मुतवसित आहे. हर को माण्हू कणक जो अटो ॾियण जे चकर में आहे. मसलन कणक जा 80 रुपया थियनि था या 90 रुपया हर को ओतिरे में जान थो छॾाए पर अलाह जंहिं माण्हूअ खे ॾिनो आहे अमीर आहे कबीर आहे करोड़पति आहे लखापति आहे या हू चाहे थो त मां वधीक सवाबु कमायां त उहो किशमिश जी मिक़दार में अदा करे त वधीक बहितर रहंदो. अलाह तबारक व ताला असांखे पंहिंजे मुआशिरे जी इन नेकियुनि जी तरफ़ तवजो ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए. ही इस्लाम जो इंतिहाई हसीन ऐं ख़ूबसूरत पहलू आहे जंहिंमें मिसकीननि ऐं ग़रीबनि जो ख़्यालु कयो थो वञे. अलाह तबारक व ताला असांखे सदको फितर अदा करण जी ऐं मिसकीननि जी मदद फरमाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए. वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.